ये शयूं तव्हां हैरान थी वेंदा त ये शयूं हिन दौर में जिते तो मुखालफत भी टॉप ते आहे सभिनि जो लोन वटि हर कॉलेज में यूनिवर्सिटी न आहे नंढे ॿारनि में मस्जिदूं आहिनि घणियूं आहिनि घणी आहिनि हा 22 खां 25 मस्जिदूं आहिनि गवर्नमेंट वारनि घणियूं ठाहिरायूं आहिनि मदीना में मस्जिदूं तलार में मस्जिदूं नातली में मस्जिदूं खोसकी में मस्जिदूं नित्य में मस्जिदूं पंगरी में मस्जिदूं डेरी में मस्जिदूं गोठन में मस्जिदूं हैदराबाद में मस्जिदूं कराची में मस्जिदूं मुल्तान में पेशावर में इस्लामाबाद में लाहौर में सियालकोट में बावलपुर में शेखपुर में जरा गाजी खान में जरा इस्माइल खान में कोयटा में बलूचिस्तान में ईरान में इराक में सऊदी अरब में शाम में मिस्र में लीबिया में फलस्तीन में दुनिया के हर मुल्क में अफ्रीका में ऑस्ट्रेलिया में इंडिया में चाइना में अफगानिस्तान में करोड़ मस्जिदुन इमरान खान का मुझे कले 50,000 रुपया दिला मस्जिद के हाँ पूरे पाकिस्तान में लाखे मस्जिदुन हिकड़ी मस्जिद गवर्नमेंट को न ठाराई पोइ ठही वयूं न मना रब जेका कम वठे पंहिंजा घर रब ठाराईंदो केर जेतिरी मुखालफत करे पर रब जा घर ठहंदा हाणे हिन दौर में 103 मोरी जी जेका मस्जिद ठही आहे उहा 7 करोड़ रुपया खाई चुकी आहे अञा हुनजो मीनार उनजी स्कीम खर्च जेको आहे नक्शो अची आहे 60 लख रुपए जो मीनार आहे जेको मस्जिद जे पासे में ठहंदो जिते मदरसनि मस्जिदनि जी हाई लेवल ते मुखालफत आहे उते भी मस्जिदूं ठहनि पियूं मदरसा ठहनि पिया ऐं सुठे नमूने हलनि पिया इन मंझा सम्झी वञो त अल्लाह जी ताक़त आहे जेका पंहिंजे ॿारनि खां ख़िदमत वठे पई ये जो बता जिमे जी 50,000 रुपया मस्जिद के चंदे में दियो था ये मस्जिद एहसान न करो बुधो जेको मानो खैर खैरात करे तो कब्र जो अज़ाब उनके कौन थींदो हिकु जेको मानो खैर खैरात करे तो मुसीबतूं बलाऊं टरी वञनि थियूं नंबर 2 जेको मानो खैर खैरात करे तो या खैरात क़यामत के मैदान ते छतरी थी उन माण्हू के मथां छा कंदी